मुझे नालो गज़ाला उसाणी है। गुरुसाणी हाई स्कूल में मां एडमिनिस्ट्रेटर आहियां ऐं उन खां अलावा ओसर फाउंडेशन ट्रस्ट उन्हनि जी डायरेक्टर फाइनेंस में आहियां मां। हीउ प्रोग्राम जेको आहे IHS वारा इंटीग्रेटेड हेल्थ सर्विस वारनि जे तावन सां जेको आहे गुरुसाणी स्कूल में करायो वियो आहे ऐं हिननि जो थीम जेको तमामु ज़बरदस्त हो त ॿारनि खे आगाही ॾिनी वञे त तंदुरुस्ती जेका आहे उहा हज़ार नेमत आहे। मक़सदु मुख़्तलिफ़ क्राइटेरियाज़ हूंदा आहिनि जेके असांजी सिहत खे इलाही नुक़सानु ॾियनि था, जिनमें जेको अॼुकल्ह में एटमॉस्फेयर में जेको धुओं आहे ऐं उन खां अलावा सिगरेट आहे ऐं नशे आवर शयूं आहिनि जंहिंमें सोपारी वग़ैरह अची वञे थी, त इहे सभु शयूं असांजी सिहत खे नुक़सानु ॾियनि थियूं, जिन मां केतिरनि ई क़िस्मनि जूं जेके आहे बीमारियूं थी रहियूं आहिनि। त इहो थीम जेको आहे असां ॿारनि खे ॿुधायो ऐं उन्हनि खे इहे मैसेज ॾिनूं त बाबा तव्हां हिन मैसेज खे जेको आहे न तस्वीरुनि जे ज़रिए ज़ाहिर करियो। त हिन थीम खे उन्हनि तस्वीरुनि जे ज़रिए ज़ाहिर कयो आहे जेको तव्हां ॾिसी चुका आहियो। ॿारनि खां मुख़्तलिफ़ इंटरव्यूज़ कया विया आहिनि ऐं मां चाहींदसि इन्हनि प्रोग्रामनि खे सिंध लेवल ते पोइ पाकिस्तान लेवल ते खणी वञे, जीअं असां पंहिंजे ईंदड़ नसलनि खे इहा आगाही ॾेई सघूं त सिहत असांजे लाइ केतिरी ज़रूरी आहे ऐं हीअ जेके बि शयूं असांजे मुआशरे में असांजी सिहत ते इफेक्ट विझनि उन्हनि जो नुक़सानु केतिरो। महिरबानी।